मीर साहब जी ख़िदमतनि जे हवाले सां तारीख़ जे हवाले सां मीर साहब जा के माना जेके बि अहिड़ा उञाण हुजनि जेके हुनजा अमल कयल हुजनि उहे मुख़्तसर। मीर मुश्ताक टालपुर साहब टन मोहम्मद ख़ान जे शाहवाणी टालपुरनि जी नामियारी शख़्सियत हुई ऐं अॻूणे पार्लियामेंटेरियन मीर अली नवाब जो फर्ज़ंद हो। 1948 में 4 अगस्त ते हुन जनमु वरितो ऐं 7 दिसंबर 2025 ते वफ़ात कई। संदसि सॼी ज़िंदगी न रुॻो सियासी समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां इल्मु ऐं अदब जे हवाले सां उन्हनि जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। ऐं सम्झां थो टनो मोहम्मद ख़ान खां वठी कराची ताईं समाजी सरगर्मियुनि में ग़रीब मिस्किन माण्हुनि जे लाइ कैंपूं लॻाइण, ग़रीब मिस्किन मां इवन एफ ताईं जो अल्ताफ़ शेख साहब पंहिंजे सफ़रनामनि में लिखियो आहे त अफ्रीका जे झंगलनि में मीर मुश्ताक साहब ग़रीब मिस्किन माण्हुनि लाइ नलका लॻाया, बोर कराया। हुते रोटरी क्लब खां वठी सिंध क्लब ताईं जेके सरगर्मियूं रहियूं ऐं इल्मी अदबी हवाले सां न रुॻो टनो मोहम्मद ख़ान में ऐं सम्झां थो पर तमर फ़क़ीर जेको असांजी सिंधी शाइरी जो हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे, उन जी शाइरी कादन शाह बुखारी उन ते MA में मोनोग्राफ कई जॻह 2016 में मीर मुश्ताक साहब सां भाउ मीर ग़ुलाम अल्लाह जी यादि में उहा छपाए पधरी कई। उन खां अलावा इल्मी अदबी सरगर्मियुनि खे हिमथाईंदे मीर ग़ुलाम अल्लाह साहब न रुॻो तइलीम जे हवाले सां शागिर्दनि खे संदसि भाउ मीर ग़ुलाम अल्लाह जी यादि में गोल्ड मेडल ॾिना। पर टने मोहम्मद ख़ान जी अदबी सरगर्मी में सिंधी अदबी संगत जी तोहफ़त सां 2022 खां वठी 25 ताईं मीर ग़ुलाम अल्लाह टालपुर लिटरेरी गोल्ड मेडल एवॉर्ड ॾींदो। इहे इन क़िस्म जूं खोड़ सारियूं सरगर्मियूं आहिनि जेके मीर मुश्ताक जी शख़्सियत खे उन जे किरदार खे निखारिनि थियूं। ऐं आउं सम्झां थो संदसि वफ़ात सां टने मोहम्मद ख़ान जो न रुॻो शाहवाणी टालपुरनि पर टने मोहम्मद ख़ान जी तारीख़ में हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जो ख़ाल पैदा थियो आहे जेका सदियुनि ताईं भरिजणु मुश्किल आहे। थैंक यू।